हसनैन 3 सालनि जो नंढो ॿारु हो जंहिंखे हितां वाटर सप्लाई मां अगवा कयो वियो। उहो CCTV कैमराउनि में 20 हंधनि ते ज़ाहिर थियो आहे। माण्हू पकड़िया विया, खणी वेंदड़ अगवा कंदड़ पकड़िया विया। पुलिस 4 ॾींहंनि में के बि नतीजा न ॾेई सघी। नतीजे में असांखे उन नंढड़े ॿार जो लाश मिलियो हिकिड़े गटर मां, हिकिड़े सिम नाले मां, हिकिड़े गंदे नाले मां असांखे पंहिंजे मासूम बचिड़े जो लाश मिलियो। इहो हसनैन रुगो हाजाणनि जो बचिड़ो न हो, इहो हसनैन सॼी सिंध जो बचो हो। इन जो क़त्लु सॼी सिंध जो क़त्लु आहे। इहा क़त्लु पुलिस जे रवायती बदतरीन गफ़लत जी निशानी आहे। पुलिस जी बदतरीन गफ़लत जे करे नंढे हसनैन जो असांखे लाश मिलियो आहे। इन लाश जे करे अॼु असांजे सॼे शहर में दहशत फैलियल आहे। स्कूलनि मां हाज़िरी घटिजी वई आहे। हिननि जा इहे सभु मुल्क, हिननि जूं इहे 28 तरमीमूं, हिननि जूं 27 तरमीमूं, हिननि जूं 18 तरमीमूं, हिननि जूं क़ाइदे आज़म जूं मज़ारूं, हिननि जा मीनारे पाकिस्तान, हिननि जा 43 वारा मुआहिदा, हिननि जा 42 वारा मुआहिदा असांजे कहिड़े कम जा? असांखे धाड़ेलनि जे हवाले करे, असांखे दहशतगर्दनि जे हवाले करे, असांखे भत्ताखोरनि जे हवाले करे, असांखे क़त्लु करे असां सभु कुझु बर्दाश्त कयोसीं। सिंध जा सभु वसीला हिननि खया। सिंध जूं सभु जेको आहे ज़मीनूं, कोयलो, गैस, सभु वसीला असांखां फुरे, असांखे नंगो करे, उघाड़ो करे सिंध में बीहारियो वियो। असां पोइ बि बर्दाश्त कयोसीं, पोइ बि जदोजहदूं कयूंसीं। असांजी कंहिं बि न ॿुधो। सिंध जो आवाज़ु आख़िर एतिरो कमज़ोर छो आहे? सिंध जी आवाज़ खे कमज़ोर सम्झो पियो वञे। सिंधी हिन सिंधियुनि खे पाकिस्तान जो शहरी नथा सम्झनि। सिंधियुनि खे पाकिस्तान जो मोबे वतन ई नथा सम्झनि। पाकिस्तान सिंधियुनि ठाहियो, पाकिस्तान असांजे वॾनि ठाहियो, असांजे अबनि ॾाॾनि ठाहियो। असां पाकिस्तान जो हमेशह तहफ़ुज़ कयो, असां फ़ौज जी पासदारी कई, असां हिन जी हर ग़ुलामी क़बूल कई। उन सभिनी ग़ुलामियुनि क़बूल करण जे बावजूदि अॼु नतीजो वञी इहो निकितो आहे त असांजे घरनि में असांजा बचिड़ा बि महफ़ूज़ न आहिनि। असांजे बचिड़नि खे घरनि मां कढी वञी क़त्लु करे, कुही नालनि में उघाड़ो करे फिटी करे था वञनि। हीअ असां कहिड़े मुल्क में रहूं था? हीअ असां कहिड़े कानून में रहूं था? ही कहिड़ी पुलिस आहे? ही कहिड़ी रेंजर्स आहे? असां ही कहिड़ी सिक्योरिटी आहे असांखे? पोइ छॾियो त असांखे हिकु मनो धाड़ेलनि जे बिले कयो। ही सिंध धाड़ेलनि खे ॾियो, वॾेरनि खे ॾियो, सरदारनि खे ॾियो। पोइ उहे जीअं असांजे नंगनि दंगनि सां जेको वणेनि कनि, असांजे बचड़नि सां जेको वणेनि कनि। ही कहिड़ी पुलिस आहे? IG खां वठी तव्हां हिसाब लॻायो त हिकिड़े वॾे मुंशीअ ताईं, हिकिड़े सिपाहीअ ताईं अरबे खरबे रुपया अवाम जी बजेट आहे। अरबे खरबे रुपया असां हिननि खे साल में ॾेई असां पंहिंजा बचा बुख ते विहारे असां चऊं था असांखे तहफ़ुज़ मिले, असां सिक्योर हुजऊं, असां हिन मुल्क जा बाइज़त शहरी हुजऊं, असां हिन मुल्क जा बाइज़त बावकार शहरी हुजऊं। पर ही इन शइ खे असांखे क़बूल करण लाइ तयारु ई न आहिनि। जेकॾहिं क़बूल करण लाइ तयारु न आहियो त बाबा पोइ सुभाणे इहो बलोचिस्तान वारी सूरत हाल पैदा थींदो, हे पोइ वज़ीरिस्तान वारी सूरत हाल, TPK वारी सूरत हाल पैदा थींदव। ही रुगो हिन क़त्ल खे तव्हां आम मामूली क़त्ल न सम्झो। ही क़त्ल हिकु दहशत फैलाइणी आहे। माण्हुनि खे पंहिंजे हक़नि तां दस्तबरदार करणो आहे। जीअं माण्हू हिननि जे करतूतनि ते, हिननि जे अफ़ालनि ते, हिननि जे बेहयानि ते, हिननि जे बेगरतुनि ते माण्हू ध्यानु न ॾेई सघनि ऐं रुगो ऐं माण्हू पंहिंजे बचड़नि जे कढ हुजे त मुंहिंजो बचो न खजी वञे, मुंहिंजो बचो न क़त्ल थिए। ही क़त्ल असां चऊं था त पुलिस फौरन एक्शन थियणु खपे। जेकॾहिं हिन मुल्क में असांखे मुल्क जा शहरी सम्झो था, असांखे मोहबतन सम्झो था, असांखे पंहिंजे धरतीअ जो हिकु ज़रे बराबरि बि पंहिंजो असांखे हक़दार सम्झो था त हिन क़त्ल सां इंसाफ़ थियणु खपे। हिन क़त्ल ते SHO खां वठी SSP ताईं सख़्त तरीन कार्रवाई थियणु खपे। ऐं हिन ॻाल्हि खे जीअं पुलिस शुरूआति में हल्के नमूने वरितो, तीअं हल्के नमूने लाश खणी। तव्हां ॾिठो त असांजे एहतिजाजुनि में DSP रैंक जहिड़ो ऑफिसर जेको सॼे तालके जो जेको आहे सो बास आहे, सॼे तालके जे अमुन ऐं अवाम खे तहफ़ुज़ ॾियण जो ज़िम्मेवार आहे, उहो अवाम खे आङूठा ॾेखारींदो, खिलंदो टहक ॾींदो निकिरी हलियो वियो त असांखे तव्हां कंहिंजे हवाले कयो आहे? असां वोट तव्हांखे ॾियूं, असां तव्हांजे जलसनि जुलूसनि में अचूं, तव्हांजे एहतिजाजनि में अचूं, असांखे तव्हांखे हर क़िस्म जो तहफ़ुज़ फराहम कयूं। अवाम तव्हां सां कुल्हो किले में बीहे ऐं तव्हां असांखे मोट में इहो ॾिनो आहे त अॼु हसनैन जो लाश उघाड़ो करे गंदे नाले मां कढी असांजे हवाले कयो अथव। असां उनखे बेकफ़न करे दफ़न करे आया आहियूं। अॼु उनजे लाइ रुगो रतो दरो या उन नंढड़े जा मालिक नथा रोअनि, पर सॼी सिंध रोए थी। सॼी सिंध ॾुखारी आहे, सॼो शहर ॾुखारो आहे ऐं इंसाफ़ थियणु खपे। इंसाफ़ न थियण जो नतीजो तव्हांखे इहो मिलंदो जो तव्हां सिंध खे बलोचिस्तान बणाईंदव।